ये साईं स्कूल जो हाल आहे रोज़ जेको आहे ख़राबु थींदो आहे। बेंचूं हूंदियूं थींदियूं मदरसे में स्कूल थो हले। चई मोहतमम साहब खे बि बिठायूं, हेडमास्टर साहब खे ख़बर आहे सॼी। हे एडमिन जो कमु आहे साईं, हिकु टीचर जो कमु न आहे। ॿाहिरि बीठा आहिनि, रोज़ हीअ कार आहे। माण्हू हिते पेशाब करे वेंदा आहिनि, हंगी बि वेंदा आहिनि, पखा बि लाहे विया आहिनि, अॻे बि कुर्सियूं बि खणी विया आहिनि, किताब चोरी थी विया आहिनि। सम्झो ही ॿाहिरि बीठा आहिनि ॿार। रोज़ ये डेली ये हालत हूंदी आहे स्कूल जी। इच्छा वाला को तो ये था को ॾिसण वारो न आहे, को चवण वारो न आहे। कहिड़ी गुनाह करते हैं, कहिड़ी बदमाशी है।